जी दोस्तों, ये मटन कढ़ाई असां तैयार कर रहे हूँ। अॼु शौक़ु थियो, दिलि पे चयो त छो न बाज़ारि वञिजे, अॼु मटन जो गोश्त वठी अचिजे ऐं पाण पचाए ऐं मटन जी कढ़ाई घर पे VIP तरीक़े सां ठाहे ऐं तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारिजे ऐं वरी हिन जो मज़ो बि वठिजे खाइण जो। सो अॼु असां स्टार्ट करे चुका आहियूं। इहे पंहिंजो पतीले में डालटा वग़ैरह लॻाए दाग वग़ैरह ॾेई करे पाण ठाहियूं पिया ऐं तमामु ज़बरदस्त ऐं मज़ेदार लाइ में थोरो टाइम लॻंदो। ही टमाटा आहिनि, सावा मिर्च ऐं उहो बि लॻाए छॾियासीं पाण। हाणे बिल्कुलु ई रेडी थी वई आहे। हिन खां पोइ हिन में दही लॻाईंदासूं। ख़ुशबू तमामु ज़बरदस्त ऐं शानदार अचे पई। ही पाण दही लॻाईसीं ऐं दही खां पोइ ही मुकमल रेडी थी वेंदी। पोइ हुनखे पाण वरी खाइण जो मज़ो वठंदासूं ऐं तमामु ज़बरदस्त आहे। मूंखे त ॾाढी ज़बरदस्त लॻी आहे। हाणे तव्हांखे ख़बर न आहे ॾिसण में कीअं पई लॻे। ज़रूरु कमेंट करे ऐं ॿुधाइजो त कीअं ठाही आहे। पहिरीं मरतबा ज़िंदगी में कढ़ाई ठाही आहे, उहो मटन कढ़ाई तव्हांजे साम्हूं पेश कजे थी। महिरबानियूं, थैंक यू।